सखर शहर में अवाम जी खिदमत लाए। इंडस हॉस्पिटल कराची जो हडन ऐं जोड़न जो माहिर सर्जन डॉक्टर मोहम्मद यूनुस नुनारी MBBS FCPS हडन ऐं जोड़न जी बीमारियुनि जो मरीज़नि जो मुआइनो ऐं इलाज कंदो। अहिड़ा मरीज़ जिन खे हडन ऐं जोड़न जी कमज़ोरी जे करे जिस्म में सूर हुजे, हड्डी जो भॼण पवण या हड्डी जे कंहिं भी क़िस्म जी रसोली ऐं हड्डी जे हर मसइले जो ऑपरेशन कयो वेंदो आहे। औरतन में जेल जी कमजोरी या सूर रहण, शुगर जे करे पेरन में जख्म थी पवण, मफासले जी तकलीफ, रिमोटॉइड आर्थराइटिस, जोड़न जो निकरी वंजण, डिसलोकेशन, गोडन जी सूज सबब सूर या गोडन जी कमजोरी जे करे गोडन मां आवाज अचण, हथन ऐं पेरन जो सुन थी वंजण या सड़न, ॿारनि जी हड्डियन ऐं जोड़न जी कमजोरी, कुन रग जी तकलीफ, शयाटिक पैन, हड्डी जो भॼण पवण, फ्रैक्चर्स, उहे मरीज हडन ऐं जोड़न वारी इस्पताल में सूमर खां खमीस ताईं अची मुआइनो ऐं इलाज कराईंदा। हडन ऐं जोड़न वारी क्लिनिक। एड्रेस ब्लड बैंक हॉस्पिटल सखर। टाइमिंग सुबह 9 बजे खां मंझंदि 2 बजे ताईं। एड्रेस रेड क्रेसेंट हॉस्पिटल सखर। शाम 4 बजे खां रात 8 बजे ताईं। राब्ते जे लाइ 0310 3366 087